साईं मुंहिंजा हिकिड़े मुल्क जो बादशाह त रब पाक पाण आहे, पर हिन कूड़ी दुनिया जो बादशाह खे हिकिड़ो पुटु थियो। बादशाह खे धीअनि खां न्याणियुनि खां नफ़रत हुई। बादशाह चयो त मूंखे धीउ या न्याणी मूंखे न थिए। हाणे राणी खे अची ॿी उमेदगारी थी। बादशाह खे अॻ में पुटु थियो त हाणे कंहिं हंधि जंग लॻी वई त बादशाह खे घुरायूं उते। त बादशाह चयो पंहिंजी ज़ाल राणी खे त तोखे उमेदगारी आहे अञा हले पई, ॾिसजांइ जे अगरि तोखे पुटु थिए त सही आहे, जे अगरि धीउ थिए त उनखे माराए छॾिजांइ, धीउ आऊं न ॾिसां। हाणे उन बादशाह खे धीअनि खां नफ़रत हुई। बादशाह त हलियो वियो। कुझु ॾींहंनि खां पोइ उन राणी खे धीउ जो औलाद थियो। बादशाह खे धीउ जो औलाद थियो त राणी रोअण लॻी। त दाई पुछा कयो त ॾे ख़बर राणी, धीअ जो औलाद तोखे थियो ऐं तूं रोएं पई छो? त हिते उन राणी सॼी ॻाल्हि करे दाई खे ॿुधाई चई बादशाह हीअं चयो आहे। त दाई चवणु लॻी उन राणी खे त तूं परेशान न थी, इहा धीअ तूं मूंखे ॾे, आऊं वञी संभालींदसि, आऊं इनखे निपाईंदसि, पालींदसि, वॾो कंदसि। मुंहिंजो अव्हां जे महल खां बि घर तमामु परे आहे। बादशाह खे कहिड़ी ख़बर, आऊं इहो ई चवंदसि त सभिनी खे ऐं ख़बर पइजी वेंदो वञा त इनखे मारे थी छॾियां। चई हा चई पोइ जेको मूंखां परवरिश पुॻी आऊं कंदसि, जे अगरि तूं थोरो घणो ॾींदे त खणी आऊं बि परवरिश कंदसि। राणी चवणु लॻी त चलो ठीकु आहे। दाई उहो राणी खां ॿार खणी उहा छोकिरी सभिनी खे चई तव्हां वञा थी, मारे छॾियां थी। बादशाह जो कौल आहे, बादशाह चयो आहे। हाणे हुन दाई छा कयो, उहो छोकिरी खणी वई। हाणे बादशाह जॾहिं जंग तां वरियो त बादशाह पुछा कई त ॾियो ख़बर। राणी खे पुछा करणु लॻी त माना पुट जो औलाद थियो न्याणी जो। त हिते उहा राणी चवणु लॻी त धीअ जो औलाद थियो। जी पोइ केॾांहुं खे चई मूं हुनखे मारे छॾियो। चई सही कई। हाणे बादशाह उते ईअं पंहिंजी बादशाही में, हाणे उहा दाई माना ईंदी वरी बि महल में को कमकार वग़ैरह हेॾां होॾां ईंदी हुई त उन छोकिरीअ खे खणी वेंदी राणी खे ॾेखारण जे लाइ। राणी खे त ख़बर हुई। त बादशाह पुछा कयो उन दाई खां त हीअ छोकिरी कंहिंजी आहे? जी छोकिरी मुंहिंजी धीअ जी छोकिरी आहे, मूं वटि रहे थी। चई हा। हाणे ॾींहं वक़्तु गुज़रंदा रहिया। उहा छोकिरी उन दाई वटि अची वॾी थी, नौजवान थी, सुहिणी, बादशाह जी धीअ त सम्झ शहज़ादी। हिकु चकर उहो ई बादशाह वियो पिए, संदुसि माना हिन जो पीउ वियो पिए त हिन छोकिरी ते नज़र पइजी वई। छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत, बादशाह खे वणी वई। बादशाह चवणु लॻो त आऊं शादी इन सां कंदसि, हाणे धीअ सां थो शादी करे। बादशाह खे त ख़बर न हुई। त हिते बादशाह वज़ीरनि खे चयो त ॾिसो इहा छोकिरी कंहिंजी आहे, वञी मुंहिंजो संग रिश्तो घुरो इन खां। हाणे जॾहिं वज़ीर वग़ैरह विया राति जो रिश्तो खणी उन दाई वटि, त दाई हुई, दाई वटि विया रिश्तो खणी हुन सां ॻाल्हि कयूं त बादशाह तव्हांजी धीअ सां शादी करे। दाई जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त हीउ कहिड़ो ज़ुल्म थी वियो, दिलि में सोचणु लॻी त हीउ छा थी वियो। इहा त बादशाह खे ख़बर कोन्हे, पर मूंखे त ख़बर आहे हीअ त बादशाह जी धीअ आहे। त हिते हुन दाई इनकार करे छॾियो। वज़ीर वग़ैरह सभु मोटी आया। अची बादशाह चयूं त हू दाई धीअ नथी ॾियणु चाहे। चई छो नथी? हिनखे वठी अचो। वठी आया हिनखे। त बादशाह चवणु लॻो दाई खे त छो? त दाई चवणु लॻी त तव्हां बादशाह माण्हू, असीं ग़रीब, इहा ॻाल्हि ठहे कोन थी। त दाई मञी न। त बादशाह चयो पंहिंजे हिन वज़ीरनि सिपाहीनि खे त हिनखे मारियो कुटियो। अबा सभु लॻा हिनखे मारणु कुटणु। हाणे रखमनि जा सूर न सही सघी, थक वग़ैरह न सही सघी, ओड़ी पिरसनि। ता चवणु लॻी त बादशाह सलामत, मूंखे मारियो न, मूंखे कुटियो न, दरअसल जेका ॻाल्हि आहे तव्हांखे ॿुधायां थी, ॿुधा। त दाई बि खणी सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त बादशाह सलामत, हीउ मसइलो हीअं थी, तव्हांजी धीउ आहे, भला तव्हांजी धीउ सां तव्हां शादी कंदो छा? त बादशाह खणी माठि कई। त बादशाह उन छोकिरी खे घुरायो। हाणे बादशाह चयो पंहिंजे पुट खे, जेको अॻु में पुटु थियल उहो त वॾो हो, बादशाह चयो हुनखे त वञ, हीअ छोकिरी हीअ तुंहिंजी भेण आहे, इनखे वञी मारे अचु, क़तलु करे अचु, हीउ मुंहिंजो हुकुम अथई। ऐं जो अखियूं बि खणी अचां, जो रतु बि खणी अचिजां। त अॻु में ई हुन राणी जेको संदसि मां पंहिंजे पुट खे चई, त बाबा ही तुंहिंजी भेण न मारजांइ, क़तलु कजांइ। हाणे छोकिरो मजबूर लाचार पंहिंजी भेण खे वठी वियो कंहिं झंग में। हाणे झंग में जॾहिं वठी वियो त चवणु लॻो त हाणे आउं तोखे मारियां, पर हाणे तुंहिंजो न ॾोह न गुनाह, अधी तोखे आउं कीअं मारियां? हाणे पीउ जो हुकुम आहे, जे नथो मारियां त मूंखे मारींदो। त हिते उहा संदसि भेण चवणु लॻी पंहिंजे भाउ खे त बाबा हाणे ॻाल्हि ॿुध, तूं भले मूंखे मारे छॾ, खामखां तोखे बाबा मारींदो, मूंसां त उहे नफ़रत करे थो, ज़ालिम बादशाह। त हिते उहो चवणु लॻो संदसि भाउ पंहिंजी भेण खे त अधी हाणे तुंहिंजो नसीब तोसां आहे, तोखे आउं मारियां कोन थो, वञा थो, पोइ जेको जीअं हूंदो ॾिठो वेंदो। हाणे संदसि भेण खे न मारी। हाणे भाउ उतां वियो, को हरण वग़ैरह झले हुनखे मारे, हुनजूं अखियूं कढी, हुनजो रतु खणी सिधो पंहिंजे पीउ खे चई त बाबा आऊं मुंहिंजी भेण खे मारे आया, त हीअ हुनजूं अखियूं, हीअ हुनजो रतु। बादशाह ॾिठो, बादशाह माठि करे वेही रहियो। हाणे उहा छोकिरी वीचारी उन झंग में मेनू ॿ टे उते रहणु लॻी, सूफ़ फ्रूट वग़ैरह जेके बि हुआ मेवा, झंग मां पटींदी हुई, नदियुनि मञा हितां हुतां पाणी पींदी हुई, मिड़ी पंहिंजो जान वग़ैरह पे हलाईंदी हुई। कपिड़ा हुनजा रीड़ूं फाटी वियल, बदन अंग हाणे कीअं ढके थो, को पता वग़ैरह ई को ॿूटा वग़ैरह मिड़ी बदन ते हणियो,
सो हाणे उते ई हुई त हिकु चक रुको बादशाह पंहिंजे लश्कर सां आयो उन झंग में शिकार करण जे लाइ। हाणे हिन जॾहिं ॾिठो त चवणु लॻी त हाणे हीअ अले केरनि मथां अले छा कनि मारीनि। सो उहा छोकिरी छा कयो जो चढ़ी वई कंहिं वण ते, उहा शहज़ादी घाटो वण तमामु जे चढ़ी मथे वेही रही अचे अले केरु आहे। त बादशाह ॾिठो वण जी छां तमामु सुठी, त बादशाह लश्कर चवंदो आहे वञो शिकार वग़ैरह करियो, आउं हिते हिन वण जे हेठि आराम थो करियां, सुम्हां थो, कंहिं ॿिए मुल्क जो बादशाह हो। सो हाणे उहो उन वण जे हेठि वेही आराम करणु लॻो, छांव में हू सभु हलिया विया। हाणे जी सुतो पियो त वण ॾांहुं नज़र हुई, ॾिसणु लॻो त कहिड़ी शइ वेठी आहे। सो चवणु लॻो त जिन आई, इंसान आई, जानवर आई, परी आई, कुझु बि आहे त हेठि लही अच न त सुठो कोन थींदो। त हिते आवाज़ ॾिनो हुन छोकिरी त चवणु लॻी त आउं इंसान आहियां, हेठि लही अचां, पर मुंहिंजे जिस्म ते को कपिड़ो वग़ैरह आहे कोन, तो वटि को कपिड़ो वग़ैरह हुजे त उछर मों ॾांहुं जीअं आऊं पंहिंजो अंग ढकियां। बादशाह कपिड़ो खणी उन खे उछले ॾिनी। हाणे उन छोकिरी कपिड़ो पंहिंजे जिस्म बदन ते वेड़ियो, आहिस्ते आहिस्ते करे वण तां हेठि लही आई। तमामु सुहिणी ख़ूबसूरत शहज़ादी नौजवान बादशाह खे वणी वई। बादशाह पुछा करणु लॻो त हिते चवणु लॻी त मुंहिंजी ॻाल्हि, मुंहिंजी कहाणी वॾी आहे, इहा मूंखां न पुछ। हाणे बादशाह खे वञी बादशाह चवणु लॻो चलो ठीकु है, तुंहिंजो किसो कहाणी नथी ॿुधाए, इन झंग में तूं वेठी आहे, पर बहरहाल तूं मूंसां शादी कंदे, ऐं तोखे राणी बणाए रहंदसि, छॾींदसि, तूं महल में रहंदे राणी थी, हिन झर जंग में तूं छा कंदे, झर जंग जे लाइक़ु तूं कोन आहीं। शहज़ादी बि खणी हा कई। शहज़ादी ऐं बादशाह सभु उतां आया। बादशाह उन शहज़ादी सां कई शादी। शादी थी वई, ॾींहं वक़्तु गुज़रंदा रहिया। उन शहज़ादी खे हिकिड़ो पुटु थियो। त हिते बादशाह चवणु लॻो त हाणे ॿुधा उन झंग में तूं कीअं, तुंहिंजी कहाणी कहिड़ी आहे, चई इन ॻाल्हि खे छॾे ॾे, पोइ तोखे ॿुधाए। बादशाह बि खणी माठ कई। वरी उन शहज़ादी खे ॿियो पुटु थियो। तॾहिं बि बादशाह पुछा करणु लॻो त हाणे खणी ॿुधा तुंहिंजे बारे में, चई न, पोइ तोखे ॿुधाईंदसि। नेठि वरी टियों पुटु शहज़ादी खे थियो। तॾहिं बि बादशाह पुछा करणु लॻो। तॾहिं बि उहा शहज़ादी चवणु लॻी त पोइ तोखे ॿुधाए। नेठि बादशाह ज़िद कयो। त हिते शहज़ादी चवणु लॻी त चलो ठीकु आहे, आउं मुंहिंजी कहाणी तव्हांखे ॿुधायां थी। त हिते शहज़ादी चवणु लॻी संदसि मुड़ुसु उन बादशाह खे त दरअसल आउं बि कंहिं बादशाह जी धीउ हुयसि, ऐं उन मुंहिंजे पीउ खे धीअनि खां, छोकिरियुनि खां नफ़रत हुई। सो उन हुकुम कयो त जे अगरि थिए त मारे छॾियो। पोइ मुंहिंजी माउ कंहिं दाई खे ॾिनो, सो उन बचायो मूंखे। वरी उन मूंखे ॾिठो त मूंसां कई ते शादी, सो उनखे ख़बर न हुई त आउं जी धीउ हुअसि। पोइ हुन मुंहिंजे भाउ खे चयो मारण जे लाइ उन झंग में, सो मुंहिंजे भाउ मूंखे न मारियो, छो त मुंहिंजो ॾोह कसूर हो कोन। सो हलियो वियो, आउं उन झर जंग में हुअसि, ऐं जीअं तोखे मिलियसि तो मूंसां कई शादी। सो चवणु लॻो त पोइ तूं हल, पंहिंजा 2 पुट थी विया, पाण हलूं था उन तुंहिंजे पीउ बादशाह वटि चकर लॻाए अचूं। त हिते शहज़ादी इनकार कयो। शहज़ादी चवणु लॻी त न, मुंहिंजो पीउ ज़ालिम मारे छॾींदो। चई न, आउं वेठो आहियां, तूं हाणे मुंहिंजी ज़ाल आहीं, तूं घबरा न, पाण चकर ॾेई ईंदासीं। त हिते उहा शहज़ादी चवणु लॻी त चलो ठीकु है। ॿिए ॾींहुं संभरिया सभु। बादशाह चयो कादी खे, वज़ीर चवणु लॻो तूं हुकूमत संभाल। बादशाह चयो कादी खे, कोटवाल खे, मुंशी खे, चई लश्कर साण करियो, अवी बि हलो ऐं चकर ॾेई अचूं शहज़ादी जे माउ पीउनि खां। तो हिते बादशाह चवणु लॻो त मूंखे को कमु थी वियो आहे, आउं वञा थो, फिलहाणे हंधि खे गॾु बसि अवी तां लश्कर करे मुंहिंजे 3 पुटनि खे, मुंहिंजी ज़ाल खे, सो अवी हलो। सो हाणे बादशाह खे कमकार जे हिसाब सां निकिरी वियो। वज़ीर उन वारो हुकूमत संभालणु लॻो। कादी, मुंशी, कोटवाल, लश्कर साण, सिपाही शहज़ादी खे साण वठी 3 पुटनि खे हलंदा रहिया। अची हिकिड़े हंधि राति थी, तो खेमा खोड़ियाऊं। हाणे उहो तंबू वग़ैरह हणी थो उन राणी जे पासे में तंबू हयो कोटवाल। राणी चवणु लॻी त ही तंबू पासे में कंहिंजो? त कोटवाल चयो त ही तंबू मुंहिंजो। चई न, हिते न हण, आउं औरत राति अकेली, ॿिया सभु परे आहिनि, तूं उते हण। चई न, बादशाह तव्हांजी हिफ़ाज़त जे लाइ चयो, जे अगरि हेॾा होॾा तव्हांखे कुझु थियो तुंहिंजो ज़िम्मेवारु केरु? राणी घणी कुझु चयो शहज़ादी, पर उहो कोटवाल मञी न। नेठि अची सुता, हू हिकिड़े खेमे में, हू हिकिड़े खेमे, खेमा ॿई पासे में उहे तंबू हुजनि। राति जो थोरो टाइम कुझु वधीक थियो त उहो कोटवाल मटे आयो उनजे तंबूअ में। राणी खे चवणु लॻो त आउं आयो आहियां। त हिन चयो त शर्म तोखे कोन्हे जो मुंहिंजे आयो आहीं नी तंबू में, मुंहिंजे खेमे में। त हिते उहा कोटवाल चवणु लॻो त बसि अॼोकी राति तूं मूंसां गुज़ार, मूंसां गॾु सुम्ह, मूंसां गॾु गुज़ार। चई न, इअं करे नथी सघां। चई न, तोखे गुज़ारणो पवंदो। त हिते छा कयो उन महिल राणी मञी न। हिकिड़े पुट खे जेको आहे सो उन महिल कोटवाल तलवार हणी सिसी लाहे छॾी, मारे छॾी। हाणे उन महिल राणी खे डपु थियो शहज़ादी खे त ही कोटवाल तमामु ख़तरनाक आहे, मुंहिंजे पुट खे मारे छॾियो। सो हिते हुन थोरी चालबाज़ी कई। छा चवणु लॻी उहा राणी, उहा शहज़ादी, त आउं हींअर आहियां विधू में, तूं हिते बीह, आउं विधू भञी अचां। चई ठीकु है। ही इंतज़ारु करणु लॻो। राणी जी उतां निकिती आई, त परे अहिड़ो वण ते चढ़ी वेही रही। हिन कोटवाल इंतज़ारु जाम कयो, हेॾां होॾां ॻोल्ही। सो चवणु लॻो त हाणे खेमे वारा माण्हू सभु सुम्ही रहिया, ही माई अलाए किथां वेली, न वरी राणी या बादशाह जी ज़ाल, ऐं हिन जे पुट खे बि मारे। हाणे हिनखे किथे दफ़न वग़ैरह करियां, मथां सुबुह थियण वारो आहे, इहो खून लिकायां। अब उन कोटवाल छा कयो, उन छोकिरे खे कंहिं दफ़न करे हेॾां होॾां वरी आयो पंहिंजे खेमे में। सुबुह थियण वारो त ही वण तां लही उहा शहज़ादी, उहा राणी सिधो पंहिंजे खेमे में आई। ख़ैरनि जो वरी निकिता। कोटवाल त हाणे शर्म में हुजे, छा करे।
राणी पंहिंजो पुटु हिकिड़ो विञाए छॾियो, हुन मारे छॾियो। हाणे आया वरी ॿिए हंधि राति माना थी वई ॿिए इलाइक़े में, त उते बि हिननि खेमा खोलिया। उते खेमूं वरी कोटवाल पासे में न, छो त हुनखे शर्म आयो त हुन पुटु मारे छॾियो। त हिते खेमूं वरी मुंशी खोलियो। त राणी वरी बि घणी चयो, पर मुंशी मञे न, तुंहिंजी हिफ़ाज़त लाज़मी कंदासीं। हूं तुंहिंजी हिफ़ाज़त हिकिड़ी राति कोटवाल कई, हाणे हिफ़ाज़त तुंहिंजी आऊं कंदसि मुंशी। तो अबा नेठि राति जे वरी पोएं पहर में उहो मटे आयो मुंशी। उन बि इहा साॻी रिथिरल रथी चवणु लॻो त तोसां गॾु सुम्हंदसि। त हिते उहा राणी चवणु लॻी त ईअं थींदो ई कोन। नेठि हुन पुट खे बि हुन क़तलु कयो मुंशी। त हीअ चवणु लॻी त हाणे हीअ मुंशी बि तमामु ख़तरनाक, कोटवाल बि जीअं कयो हिन बि ईअं कयो। सो चवणु लॻी त बीह विधूं, मुंहिंजो आहे विधूं भञी अचां। त हीअ मुंशी चवणु लॻो चलो ठीकु आहे। उन महिल उहा राणी निकिती, आई तमामु परे कंहिं अहिड़े झंग में, माना उते झंग हो, उते कंहिं वॾो माना घाटो हिकिड़ो वण हो, उन में लिकी वेही रही। सो हाणे हीअ चवणु लॻो त ख़बर कोन वरी हिते उते जाम ॻोल्ही। चवणु लॻो त हाणे माण्हुनि खे हेॾां होॾां सिपाहियुनि खे हेॾां होॾां ख़बर पइजी वेंदी त मसइलो थी वेंदो। सो चवणु लॻो त खून बूम हिकिड़ो करे ॾियो, छोकिरे खे वञी किथे दफ़नाए आयो, पाण पंहिंजे खेमे में वरी आयो। सुबुह थियण वारो त उन महिल शहज़ादी राणी बि वरी। हाणे शहज़ादी खे निंड अची न, हिकिड़ो पुटु अॻे ई मरी वियो, ॿियो पुटु पोइ मरी वियो। हाणे वीचारी परेशान मजबूर लाचार सुबुह अची थियो। कोटवाल खे बि शर्म थियो, अखियुनि सां न मिलाए राणी सां, ऐं मुंशी बि न मिलाए। सो हुननि इहे कमु कया। हाणे नेठि हलंदा विया वञी टी राति हिननि खे पई मंज़िल तमामु डिघी हुजे हुन बादशाह खां हुन बादशाही में वञण जे लाइ। खेमा खोलियाऊं त उते खेमे वरी माना काज़ी खेमो खोलियो पासे में राणी जे। सो हिते हुन राणी चवणु लॻी त मुंहिंजे पासे में औरत राति आहे, खेमूं न खोड़, तूं परे वञी जीअं ॿिया आहिनि अची वेह, चिना तुंहिंजी हिफ़ाज़त कंदसि। कोटवाल हिकिड़ी राति जो पहरो ॾिनो, हिकिड़ी राति जो मुंशी पहरो ॾिनो, हिकिड़ी राति जो आऊं पहरो ॾींदसि। घणी चयो, पर ॿियो मिड़ी ख़ैर नेठि अची राति जो अहिड़ो पहर पोयूं थियो। उन महिल उहो काज़ी हलियो आयो हिन जे तंबू मंझि। सो चवणु लॻो त आऊं तोसां गॾु सुम्हंदसि, तूं मूंसां हिकिड़ी राति गुज़ार। सो घणी हिला होला कई हेॾां होॾां, पर नेठि उन बि काज़ी छा कयो जो राणी जे पुट खे मारे छॾी। टियों पुटु मुंहिंजो मरी वियो। टे पुट हिन ॼणिया, टिनी पुटनि खे, हिकिड़े खे कोटवाल मारियो, हिकिड़े खे मुंशी, हिकिड़े खे काज़ी मारे छॾियो। त हिते उहा राणी दिलि में चवणु लॻी त मुंहिंजो सॼो सिस्टम माना तबाह थी वियो, मुंहिंजा पुट टई जेको सो मरी हलिया। तो चवणु लॻी त सबर कर, मुंहिंजो विधूं आहे, विधूं भञी अचां, असां वई वञी चालबाज़ी करे। ऐं त हीअ बि पोयां लॻो त हिन जे पोयां लॻो आहे। हिन चयो त हाणे कीअं करियां, हीअ त मुंहिंजे पोयां ई अचे पियो। सो नेठि हुन छा कयो, पंहिंजी इज़त बचाइण जे लाइ हई वञी टुॿी कंहिं पासे में दरिया वग़ैरह उन में टुॿी हई। सो हिते हिन ॾिठो त हाणे इहा माई टुॿी हई आहे, सो इहा वई हले किॾां। सो हीअ सुबुह अची खैरनि जो थियो, उन लाश खे हिन दफ़नाए वेझो छोकिरे जे काज़ी। सुबुह थियो त हाणे कोटवाल मुंशी सभु पाण में मिली विया त हाणे कीअं करियूं। हिन पाण में सलाह ठाहे छॾी। हाणे हलंदा रहिया त बादशाह बि आयो अची हिननि खे चयो त आऊं असां गॾु बसि। बादशाह बि अची आयो, इन राणी जो मुड़ुसु। तो पुछा करणु लॻो त मुंहिंजी ज़ाल राणी, मुंहिंजा टे पुट किॾां विया। तो हिननि वरी चयो त कोटवाल चयो त ख़बर कोन्हे तव्हांजी माई का ॾाइण वग़ैरह हुई, तव्हांजे पुटनि खे मारे खाई वेली, पाण भॼी वेली। तो इहे चवणु लॻा त ईअं थी अची बादशाह सलामत, हाणे असीं टे कूड़ था हणूं छा। सो हाणे बादशाह चवणु लॻो त कोटवाल जॾहिं चए पियो, मुंशी चए पियो, काज़ी चए पियो, त बिल्कुलु ईअं हूंदो। सो हाणे हू माट करे वेही रहियो बादशाह। हाणे होॾां हू माई दरिया में टुपो हणूं, सो उहा तरंदे तरंदे रुणंदे बेहोश हुई। अॻियां हिकिड़ा 6 फ़क़ीर वेंजंदा पिया हुआ, 6 भाइर पाण में वेंजंदा पिया हुआ। उन्हनि हिन खे कढियो, छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत। तो हाणे हिन खे होश बि अची वियोसीं। उहे 6 ई चवणु लॻा त शादी सां आऊं कंदसि, हू चवे आऊं कंदसि, हू चवे आऊं कंदसि, 6 पाण में विड़ी पिया। सो माई ॾिठो तो चवणु लॻी उहा शहज़ादी राणी त वञ वञा हिन खां दरिया में मरी वञा ॿुॾी। हिननि मूंखे बचायो त हाणे हुननि खां मूं जान बचाई, मुंहिंजी ज़िंदगी हिते बची, त हाणे हीअ मूंखे न छॾींदा। तो 6 भाइर चवणु लॻा त पंहिंजो पीउ पाण हलूं था उन पीउ वटि, पंहिंजे वटि। सो उहो ई फ़ैसिलो कंदो। सो चवणु लॻो त चलो ठीकु है। हीअ 6 भाइर उन राणी खे खणी सिधो उन पंहिंजे पीउ वटि आया। सो उन खे चवणु लॻा, पीउ चवणु लॻो त अबा ॻाल्हि ॿुधो, तव्हां हिन सां शादी न करियो। मूंखे धीउ कोन्हे, तव्हांखे भेण कोन्हे, आउं हिनखे धीउ थो करियां। हीअ तव्हांजी भेण आहे, दुआ जो दर खुलंदो, पाण खे दुआऊं ॾींदी। सो चवणु लॻा त बाबा तो जेको फ़ैसिलो कयो असीं हुन ते माना बीठल आहियूं, असांखे इहा ॻाल्हि मंज़ूर आहे। हाणे उहा राणी उन्हनि रहण लॻी, उन्हनि खे भाउ करणु लॻी, ऐं उन खे पीउ चवणु लॻी। तो हाणे उनखे ॻाल्हियूं वग़ैरह करणु, कहाणियूं वग़ैरह चवणु, किसा खणण जो वॾो शौक़ु हूंदो हो। सो नेठि उन्हीअ बादशाही में उहे 6 फ़क़ीर उनजो पीउ रहंदा हुआ। उहो बादशाह, उहो जेको हिन राणी, हिन छोकिरी शहज़ादी जो पीउ हो। सो हाणे उन वटि वेंदा हुआ, हीअ किसा कहाणी वग़ैरह खणंदी, बुरको वग़ैरह पायो वेंदी, त जीअं केरु सुञाणे न, उहा राणी शहज़ादी ख़बर थी मुंहिंजो पीउ आहे, हाणे जेकर हेॾां होॾां मुंहिंजी शिकिल वग़ैरह ॾिसंदो त मूंखे मारे छॾींदो। तो इहे किसा वग़ैरह हेॾां होॾां खणंदी, अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदी, त उते बादशाह इनाम काफ़ी जाम ॾींदो हो। सो हाणे हीअ फ़क़ीर वग़ैरह पिनंदा कोन, उन में हिन जो जान वग़ैरह हलंदो हो। सो हीअ वेंदा हुआ उते। सो हाणे हिकु चकर उहो बादशाह चवणु लॻो हिन फ़क़ीरनि खे त अॼु मुंहिंजो हिकिड़ो महिमान पियो अचे, हिकिड़ो बादशाह पियो अचे।
सो हाणे किस्सा इहे तमामु भला भला जेको तव्हां ॿुधाइजो। अॼु मुंहिंजो महिमान बि अचे थी, चवणु लॻा चलो ठीकु है। हाणे बादशाह कहिड़ो उन राणी जो मुड़ुसु उहो इन बादशाह वटि आयो, सोरो हुजे उहो। हाणे उन वटि आयो हिन राणी जो मुड़ुसु। राणी फ़क़ीर सभु अची विया, भुरके में हुजनि राणी उते। तो बादशाह चवणु लॻो त अहिड़ो किस्सो, अहिड़ियूं ॻाल्हियूं, अहिड़ी कहाणी ॿुधाइजे जो माना जेको सो तमामु जाम इनाम वग़ैरह तव्हांखे आउं ॾींदुसि, ऐं मुंहिंजो महिमान आहे बादशाह। हाणे बादशाह उते वेठो, कई माण्हू वेठा, त हिते उहा राणी वेठी, उहा फ़क़ीर वग़ैरह इनाम वग़ैरह खणण लाइ वेठा, हीअ वेठी किस्सो कहाणी ॿुधाइण लाइ, हिन जो पीउ बादशाह बि हुजे, हिन वारो मुड़ुसु बादशाह उहो बि हुजे, कई माण्हू सभु गॾु हुजनि। तो हिते उहा राणी चवणु लॻी त हीउ मुंहिंजो मुड़ुसु आहे, हाणे किस्सो खणिजे उहो जेको मूंसां थियो, मूंसां गुज़री। सो हाणे हिते उहा शहज़ादी चवणु लॻी त हिकिड़ो हो बादशाह, उनजी हिकिड़ी हुई धीउ, उन बादशाह खे धीअनि खां नफ़रत हुई। धीअनि खां नफ़रत हुई, उन चयो पंहिंजी ज़ाल खे त जेकर तोखे धीउ थिए त उनखे माराए छॾिजां। त हिते बादशाह सोचणु लॻो त अड़े हीउ किस्सो मुंहिंजो, बादशाह खणी अची इनाम ॾिनो उनखे, तमामु जाम उछरे अची, बसि इन ॻाल्हि खे खणी हल। फ़क़ीरनि उहो इनाम वग़ैरह खयो, त चवणु लॻी त पोइ राणी उहा छोकिरी ॾेई छॾी दाई खे। दाई वटि जॾहिं उहा छोकिरी वॾी थी, बादशाह जॾहिं उन ॾिठो त चवणु लॻो त शादी कंदसि। जॾहिं उनखे ख़बर पई त दाई चयो त इहा तुंहिंजी धीउ आहे, सो उन पंहिंजे पुट खे चयो। सो उनजो भाउ आयो उनखे झंग में मारण जे लाइ, सो उन झंग में उनखे मारियो कोन। त हिते उन राणी वारो, उन शहज़ादी वारो भाउ बि मौजूदु हुयो, उन खणी इनाम तमामु जाम। सो चवणु लॻो त अॻियां इन किसे कहाणी खे अञा वधा, ॾिसूं छा थियो। सो उनखे ख़बर हुई मुंहिंजी भेण जो किस्सो पियो हले। सो उन महिल हिन तमामु जाम वग़ैरह इनाम ॾिनूं। त उते चवणु लॻी त पोइ उहो भाउ उनखे छॾे उन झंग में हलियो वियो। सो उहा उते रही झंग में अकेली, मेनू ॿ उते पंहिंजो फ्रूट वग़ैरह हितां हुतां पटींदी, खाईंदी कंदी, पंहिंजो जान वग़ैरह हलाईंदी हुई। तो हाणे उते हिकिड़ो बादशाह आयो, उन बादशाह माना उनखे वठी वियो, राणी बणाई, शादी हुन सां कई। पोइ उनखे थिया 3 पुट, हिकिड़ो पुटु थियो, ॿियो पुटु थियो, टियों पुटु थियो। उन बादशाह संदो मुड़ुसु ॻाल्हि ॿुधी, सो चवणु लॻो त अड़े हीउ त किस्सो मुंहिंजी ज़ाल ते आहे, हीउ त किस्सो मूं ते आहे, खणी वधीक अहिड़ा इनाम ॾिनी, सोना जौहर ही चवणु लॻा त किस्सो अञा ई खण अॻियां ॿुधा। चवणु लॻो त हीउ मुंहिंजी ज़ाल ते आहे। त चवणु लॻी त पोइ हुन ज़िद कयो उनजे मुड़ुसु त ॿुधा तूं झंग में छो वई, त हुन खणी सॼो किस्सो करे ॿुधायो। ऐं उन खां पोइ हुन चयो मिलण जे लाइ पंहिंजे पीउ ॾांहुं। सो हू पाण कोन वियो, कंहिं कम जे हिसाब सां हलियो, काज़ी मुंशी कोटवाल सां मोकिलियईं। सो हुननि ज़्यादती कई, कोटवाल बि जेको हुन ते सुम्हण जे लाइ चयो, ऐं उन पुट खे मारे छॾियो हिकिड़े खे। पोइ वरी मुंशी चयो, मुंशी बि हुनजे पुट खे मारे छॾियो। काज़ी चयो, काज़ी बि हुनजे पुट खे मारे छॾियो। हाणे हिते उहा माना वीचारी लाचार मजबूर थी वई। वरी बि उन महिल सोन ही हू जेके बि इनाम वग़ैरह, सो उन महिल उहो बादशाह जेको मुड़ुसु हो सो वरी उछले न। सो चवणु लॻो त अञा अॻियां ॻाल्हि खे खण, इनाम तुंहिंजे लाइ जाम। चवणु लॻो त हीउ त मुंहिंजी ज़ाल ते किस्सो आहे। हाणे उन महिल उहा चवणु लॻी, उहा राणी उहा किस्सो खणियो बीठी, कहाणी खे खणियो बीठी हुई। त चवणु लॻी त पोइ हुन टुपो ॾिनो दरिया में ॿुॾंदे तरंदे अॻियां 6 फ़क़ीर गॾिया। 6 फ़क़ीरनि खे खयोसीं, चवणु लॻा त असीं शादी कंदासीं, हू चए असीं शादी कंदा। पोइ उहे खणी आया पंहिंजे पीउ वटि। सो उहो चवणु लॻो त अव्हांजी भेण कोन्हे, मूंखे धीउ कोन्हे, हिनखे अवी भेण बणायो, हिनखे आउं धीउ थो बणायां। ऐं पोइ हिनखे हिन जूं दुआऊं वग़ैरह पाण खे जाम मिलंदियूं। सो उहा छोकिरी उते रही, पोइ हुनखे ॻाल्हियूं करणु, कहाणियूं चवणु, इहे किस्सा वग़ैरह बादशाहनि वटि ॿुधाइण करण जो कमु हूंदो। सो नेठि उहा ई आहे जेको तव्हांखे किस्सा वग़ैरह कहाणियूं वग़ैरह ॿुधाए पई। सो जॾहिं इहा ॻाल्हि न ॿुधी, सो चवणु लॻा त अड़े हीउ त जेको आहे सो बादशाह चवणु लॻो त मुंहिंजी ज़ाल अची भुरको मथे कयईं त सुञातईं। बादशाह बि जॾहिं ॾिठो त बादशाह बि सुञातो, ऐं हुनजे भाउ ॾिठो त हुन बि सुञातो। सो बादशाह चवणु लॻो, जेको पीउ हुनजो, तो चवणु लॻो त मां तमामु ज़ालिम हुअसि, जेको धीअनि सां मूंखे नफ़रत हुई, ईअं न करणु खपे। तूं तमामु जाम ॾुख तकलीफ़ूं परेशानियूं ॾिठियूं, तो मूंखे अमां माफ़ु कर। अॼु खां ॿीहर ईअं न थींदो, कंहिं बि न्याणी मुंहिंजी जेका थींदी हुन सां नफ़रत कोन्हे, मूंखे नफ़रत न कंदसि। तूं मूंखे माफ़ु कर, जेतिरो थी सघे तोसां तमामु बुरो थियो। उन महिल भाउ बि हिन खां माफ़ी वठणु लॻो, ऐं उन महिल मुड़ुसु चवणु लॻो त हीउ तमामु ग़लति थी वियो, ऐं मूंखे त इन ॻाल्हि जी ख़बर कोन्हे। सो बि माफ़ी वठणु लॻो। सो उन महिल हुकम कयो, बादशाह बि हुजे, उन राणी जो भाउ बि हुजे, संदसि मुड़ुसु बि हुजे, पीउ बादशाह बि हुजे, हुकम कयूं त कोटवाल खे, मुंशी खे, काज़ी खे हिते घुराए वञे। सो हुन ते तमामु जाम कावड़ कई। संदसि बादशाह उन राणी जे मुड़ुसु, शहज़ादी जे मुड़ुसु चवणु लॻो त सिपाहियुनि खे त वञो, घोड़ा 3-4 काए अचो, हिननि खे रसनि सां ॿधो, ऐं हिननि खे एतिरो घोड़नि खे हलायो, एतिरो हलायो, हीअ माना गेलजनि, एतिरो गेलजनि जो हीअ ज़रा ज़रा थी वञनि, हिननि जी ॿोटी ॿोटी थी वञे। हिननि जी सज़ा इहा आहे, हिननि तमामु ग़लति कयो, मुंहिंजा 3 पुट मारे छॾिया, मुंहिंजी ज़ाल सां हिननि ग़लति पे कयो।
सो उन महिल वासी पाइनि उन काज़ी खे, उन मुंशी खे, उन कोटवाल खे रसनि में ॿधी अची गेलियूं बि माना हुन जा कम लाहे छॾियूं, ज़रा थी हलिया से मरी ख़तमु थी विया। सो बादशाह उन महिल संदसि मुड़ुसु पंहिंजे सोहरे खां थी उतां माना माइटनि मञा थी करे ॾाढा शहज़ादी खे मिलाए घुमाए फिराए बादशाह बि माफ़ी वरिती। संदसि ज़ाल राणी बादशाह जी जेका हिन जी धीउ हुई, हिन जी जेका माउ हुई सा हुन सां माना मिली कई ॾांहुं ऐं पोइ उहो बादशाह उन ज़ाल खे, उन शहज़ादी खे, उन राणी खे वठी पंहिंजे बादशाही में आयो, पंहिंजे महल में आयो। सो ॾींहं वक़्तु गुज़ारण रहिया, वरी बि उनखे हिकिड़ो सुहिणो शहज़ादो पुटु थियो। सो उते हसी ख़ुशी सां पंहिंजी बादशाही में हू रहण लॻा, सुठे नमूने सां पंहिंजी बादशाही हलाइण लॻा। सो दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।